किथे रखियम। जेकॾहिं हिन वक्त हथ न आई तो वरी एड़ो मौक़ो हथ न ईंदो। ये पई आहे, हाणे वञी मिलायां थी खाधे में। जॾहिं ज़ीनत खाधो वञी मूंसां खे ॾींदी त इन खां पोइ ख़बर पवंदी त इन में केतिरो असरु आहे। इहो छा आहे दादरी? हाँ हाँ, इहो छा आहे? ही छा? हाँ? भला साल तुझा। मां तोसां आहियां दादरी, ॿुधाए त हिन में छा आहे? ओ खुदाया, अॼु सालू खे बचाई न त न ॼायो। ही तव्हांजे कम जी न आहे, बाबा जी दवा आहे। अमा दादली, दवा खणी अचण में एतिरी देर? दवा? ही कहिड़ी दवा आहे? बाबा साईं, ही दवा मूंखे हकीम ॾिनी। थोरो मूंखे दम जो मर्ज़ आहे, सो हकीम चयो जॾहिं तकलीफ़ थिए न त 2-3 वज़न पी छॾींदो कर। अॼु मूंखे तकलीफ़ थी आहे। ही सालू कुझु साको वधीक थिए। बाबा हे छा? ठीक थी वेंदो, साको छॾे वेंदो त जल्दी में। हाँ छा थी वियो पिणे खे? हाँ दादरी, तू परेशान छो आहे? बाबा जी तबीयत ख़राब हूंदी, मां वञी बाबा खे ॾिसी अचां। पिणे ही दवा आहे, ठीक थी वेंदो। अल्लाह साईं ख़ैर करे, बाबा सॼी ज़हर वारी ही पी वियो। उठ जे मारण वारी दवा मां बि बची वई। जल्दी कर पंहिंजी अम्मा दादली खे मुंहुं ॾेखारिया, किथे हू परेशान न हुजे। इहे न सोचे त बाबा पूरो थियो। हे मरे डप न चले, जे चले न त हू पट मरे। हल सां काले दादली, मां बाबा ने वे कुछ कोन थियो पिणे खे। पर बाबा दवा पीती आहे, उनखे थींदो छा? अची वधी पिणे। अम्मा दादली, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तूं मुंहिंजे लाइ परेशान न थींदी कर अम्मा। तोखे त ख़बर आहे अम्मा, तुंहिंजे बाबा खे नांग लॻियो, सो बि मरी वियो। त पोइ दम जी बीमारी तुंहिंजे बाबा खे किथे मारींदी अम्मा? सचो आहे सालू, तॾहिं त बच्चो आहे। हा बाबा साईं, अम्मा दुआ कई, पुट 200 साल जीअरो रहंदे। पोइ किथे थो मरां, इन ई करे चवंदो आहियां, भला सालू तुंहिंजा भाउ शी मरे। बाबा साईं डप न चले, जे चरे न त उफट मरे। हा सालू, अॼु खां पोइ मां बि इहो ई सम्झंदुसि त भला थी सालू तुंहिंजा भाउ, भला थी।
मूसा खान जो बेर कारी कारी पाण खे मौत जो ॿियो नालो मज्जू पियो सर्राए। हाणे ख़बर पवंदसि त असुल मौत छा आहे ऐं नजीब सां टकराइण जो अंजाम छा आहे। खबरदार मजू, तो पुलिस के घेरे में आ। सरमते साहब फोन कर ॿुधायूं? कंहिंखे बि ॿुधाइणो न आहे। पर छो सर? पहिरियों मजूअ जो मुक़ाबिलो ॾेखारींदासीं, हिनखे ज़िंदा थाणे ते वठी छा कंदासीं? हिनखे बेतरा मारियूं, प्रोमोशन मिलंदो। छाजो इंतजार आहे? इंतजार वरी छाजो, कयूं सा पूरो। साहब इहो सुठो नथो करीं। मजू मां त सुठो कम कोन पियो कयां, तूं कहिड़ा सुठा कम कया आहिनि हिन महिल ताईं? सूबेदार जॾहिं गिरफ़्तार कयो थी त लाकब कर, पोइ कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तो ते गोली जो आर्डर आहे मजू, तोखे ज़िंदा वठी हली छा कंदुसि? ओके, सब तैयार आयो? यस सर। तो पहिरीं गोली हिनखे मां तोड़ां। वसीम खान, तरस वसीम खान, तरस। एतिरी तकड़ छाची आहे? हलार खान तव्हां? हा मां। ही तव्हां कहिड़ो ज़ुल्म पिया कयो? हलार खान, हिन जे मथां गोली जो आर्डर आहे, ज़ुल्म छाजो? वसीम खान, तव्हां हिनखे गिरफ़्तार कयो आहे त वञी लाकब कयोसि। हिनखे लाकब करण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? जेकॾहिं तोखे फ़ाइदो घुर्जे त पोइ मूंसां गॾु हल। अच वसीम खान, अच। तमाम घट आहिनि हालात। मजू खे मारण सां तोखे कुझु बि न मिलंदो। पर हालात कान जे इहा मुंहिंजी ॻाल्हि आउट थी त मुंहिंजो त घणो कुझु। वसीम खान, हिकु मुंहिंजे हमराहनि खे ख़बर आहे ऐं ॿियो तुंहिंजे हमराहनि खे। जेकॾहिं मुंहिंजा हमराह राज़ आउट कंदा त मारिया वेंदा, ऐं जेकॾहिं तुंहिंजे हमराहनि कुझु कयो त तोसां गॾु नौकरी तां लाथा वेंदा।
हलार खान आख़िरी ॻाल्हि मूंखे पंहिंजे लाइ 5 लख ऐं मुंहिंजे जवाननि जे लाइ 50,000 जे उन्हनि खे इहे न ॾींदासीं त पंहिंजो वातो कोन ॾींदा। त भई ठीकु आहे, मूंखे इहो सौदो क़बूल आहे। ठीकु आहे हलार खान, मां पंहिंजे जवाननि सां सलाह करे वठां। हाँ हाँ भली सलाह कर। मजो मता हीणी बोली अथई। हलार खान तो सा गड आहे मजो, तो सा गड। न हलार खान न, मज्जू ऐं हीणी ॿोली। मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। पोइ मौत सां त मुंहिंजी दोस्ती आहे, पोइ मौत खां कहिड़ो खौफ़। हर हाल में मजो, हर हाल में मां तोखे हितां छॾाईंदुसि। पोइ भली मुंहिंजा लखे रुपया ख़र्च अचनि। डीएसपी खे ख़बर पई न साईं त नौकरी वेंदियूं। मजूअ खे हितां कढी हली हलनि साईं, फायरिंग करे साहब खे चवंदासीं मजू निकिरी वियो। सर तव्हां वॾा आहियो, जेको बि फ़ैसिलो कयो। तव्हांखे बि 50,000 मिलंदा। इहे दावा रोज़ नसीब न थींदा। ओके सर, असां तयार आहियूं। हाँ वसीम खान, छा सोची? हलार खान वठी आहिनि मजूअ खे। असां पंहिंजी कार्रवाई कयूं पिया, पर पंहिंजे हमराह खे सम्झाए छॾ। असांजे तरफ़ां बेफ़िक्र थी। वसीम खान हथ खोल मजू जा ऐं वञी हथियार बि वठी अच। ठीकु आहे, असां पंहिंजी कार्रवाई कयूं पिया। ठीकु आहे वसीम खान। सूबेदार साहब, मूं ॿुधो आहे त मच्छूअ मथां घेरो करे तव्हां हुनखे ख़तमु करे छॾियो। मूंसां कान, इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखण जो थियूं आहिनि सूबेदार साहब। हूअं बि इहा ॻाल्हि त हवा में पखेड़जी वई आहे। हाणे त इलाइक़े जे हर माण्हूअ जी ज़ुबान ते बस हिकिड़ी ॻाल्हि आहे, सिर्फ़ तव्हांजे कारनामे जी। न मूंसां कान, न मजू निकिरी वियो। घेरो कयोसीं ज़रूर, पोइ बि मजू असां खां निकिरी वञण में कामयाब थी वियो। छा थो चईं सूबेदार साहब, छा थो चईं? धड़ सिपाहियुनि जे मां मजू भॼी वियो। पोइ त तव्हांखे इहा वर्दी पाइण जो हक़ ई न आहे। मज्जू कीअं बची सघे थो? न न, ईअं न हूंदो। मज्जूअ खे गिरफ़्तार ज़रूर कयो हूंदो। थी सघे थो त इहा गिरफ़्तारी कुझु ॾींहं राज़ में रखनि। तूं वरी छा पियो सोची नजीब? कुझु बि न। अड़े बाबा, इहे मुठ भुगड़नि जे पघार खणण वारा किथे था वड़ी सघनि? चओ हाणे तूं बि आराम कर। ऐसा तव्हां हली आराम कयो, मां बि वञी आराम थो कयां। चङो, ठीकु आहे। ठीकु आहे।
हाँ नजीब कीअं फ़ोन कई? वसीम, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मज्जू हितां बची कीअं निकितो। इहा ॻाल्हि सम्झणु लाज़मी आहे छा? इन्हीअ करे जो मां पंहिंजी जान जोखिम में विझी तव्हां ताईं इतला थो पहुचायां। मूंखे पूरी पक हुई उन वक़्तु तव्हांजो चारई तरफ़ घेरो मज़बूत हुयो ऐं पोइ बि मज्जू घेरो टोड़े निकिरी वियो। छा तव्हांजी मौजूदा का ख़ासि दुश्मनी आहे छा? जॾहिं मां तव्हांजे लाइ कमु कयां थो त पोइ मूंखे पूरी हक़ीक़त जी ख़बर हुअणु घुरिजे त मज्जू तव्हां खां कीअं निकिरी वियो। नजीब सुबह तूं मुंहिंजे क्वार्टर ते अची जाए, वधीक हक़ीक़त मां तोखे उते ॿुधाईंदुसि। हेलो वसीम खान। वसीम खान तुंहिंजी अमानत तयार आहे, जेॾी महिल बि दिलि चवई अची खणी वञ। हलार खान हिन में कुझु वाधारो करणो पवंदो। न वसीम खान न, हाणे 1 रुपए जो वाधारो बि न थींदो। छा अॻिते जी उमेद न आहे? पर कहिड़ी मजबूरी आहे जो वाधारो कयां? सभिनि खे पंहिंजो हिसो त मिले थो। पर हलार खान उहो माण्हू रहे पियो जीअं असांखे पूरी ॼाण ॾिनी। छा तव्हां पंहिंजे उन मोहसिन जो नालो ॿुधाइण जी तकलीफ़ कंदव? न हलार खान न, असीं कॾहिं बि पंहिंजे मुख़बर जो नालो आउट न कंदासीं। हलार खान हुनखे मां पंहिंजे हिसे मां ॼां पियो, पर तव्हां अॻिते पंहिंजी उमेद ख़तम करे छॾींदव। मिली पवंदा वसीम खान, उन जे हिसे जा पैसा बि तव्हांखे मिली पवंदा। अहिड़ा कई लख हलार खान मज्जू जे मथां खोरे छॾे। मजो को मुख़बर आहे जे तव्हांजे मथां इहो छापो हणायो। उन मुख़बर सां बि मुंहुं ॾेई वठंदुमि। सोचां थो त तुंहिंजा इहे थोरा कीअं लाहे सघां। मुंहिंजे मथां कई तो लख ख़र्च कया हूंदा, तॾहिं सूबेदार राज़ी थियो हूंदो। पैसनि जो न सोच, सिर सलामत हुजनि, माण्हू पैसा कमाए वठंदो। हलार खान एतिरा पैसा त मां कोन थो कमाए सघां, बाक़ी तव्हांजा थोरा ज़रूरु लाहींदा। मजो हिन वक़्तु बहादुर खान सां ठाह थी चुको आहे, इन जे करे तव्हां बेकार वेंदो त बेकमा थी वेंदव। तंहिंजे करे तव्हांखे दाव माथो ताड़े ॾियां ऐं कमु तव्हां कयो। पैसनि में अधु तव्हां पंहिंजे हिसे मां पंहिंजो ख़र्च पखो बि करे वठिजो ऐं जेके पैसा बचनव उन्हनि मां कुझु ठाहे बि वठिजो। वारो कर हलार खान, वारो कर। अहिड़ो को दाव 2 लखनि जो कराए त का चमड़ी साई थिए, न त वेही वेही बुख ई मरी वियासीं। तमामु जल्द मां तोखे अहिड़ो दाव कराईंदुसि जंहिंजे बारे में तो ख्वाब में बि न सोचियो। इधर रज़ाक ख़ैर तव्हां ओचितो मिलण लाइ फ़ोन कई? खाने हिकु वॾी ख़बर पई आहे, पर इहो मुंहिंजो राज़ रखिणो पवंदो। अॻ में मूं तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ज़ाहिर कई आहे जो हाणे ज़ाहिर कंदुसि? हाँ, पर हीअ ॻाल्हि ई अहिड़ी आहे जो आउट थी त रेस सां गॾु पुलिस बि मुंहिंजो दुश्मन बणिबी। बेफ़िक्र रज़ाक, मां अहिड़ो को बि कमु न कंदुसि जंहिंसां तोखे नुक़सानु थिए। हा, मजूअ मथां त पुलिस जी छापेवारी ख़बर त ॿुधी हूंदई। ख़बर ॿुधीसीं, मजू निकिरी वियो। उहो बि पुलिस अहिड़ा कारनामा कॾहिं खां करणु शुरू कया आहिनि जो अहिड़ा जवाबदार उहा पकड़ींदी। न खा न, मजू गिरफ़्तार थियो हो, पर थॾे ते ई सूबेदार खे हलार खान पैसा ॾेई आज़ादु करायो। सूबेदार कहिड़ो? सूबेदार वसीम हुयो। इहो हाणे हिते रही कोन सघंदो। हा, पर जेको बि कमु करी त पर इहो ज़हन में रहे जीअं मां बदनाम न थियां। तो बेफ़िक्र रज़ाक, तुंहिंजे वार खे बि तो न ईंदो। छो त उन वक़्तु पुलिस सां रेस जा माण्हू बि हुया ऐं मां बि हुयुसि। जे ॻाल्हि खुली त रेस हलार खान जो पहिरियों शक मूं मथां हूंदो,
चयम त रज़ा कहिड़ो को बि कमु न कंदुसि जीअं तूं मथां शक पवे, पर हाणे हिन सूबेदार खे बख़्श नाहे करणो, या हू रहंदो या असां। मूंखे इजाज़त मोकिलाणी नाहे। सोनी, मां कम संगे बाहर थो वञा, हिन ते नज़र रखजां। जे ख़ुशि रहनि थियूं त ठीकु आहे, न त उहो ई कमु कजां जेको अॻु में कयो ई न। हाणे जेकॾहिं मूंसां उहो असर कनि त पोइ ॾिसां न मां तोसां हिन ॿिन्ही में कुझु कहिड़ी थी। सोनीअ खे त ईअं थो हुकुम ॾिए ॼण असां हूं तुंहिंजी नौकिरियाणी ऐं हीअ वॾी घर जी। सकीना लॻे ईअं थो सोनी ॼण दिलावर खाने जी दिलगुरी घरवारी ऐं असां हुन जूं पहाजूं हुजूं। बसि हाणे बसि, जेको बि ॻाल्हाइजो अहिड़ो ॻाल्हाइजो जो माण्हू जो अंदरि सड़ी वञे। इन करे त दिलि तो ई किरी पई हो, वणो ई न थियो। सोनीअ कहिड़ा गुल खिलाया आहिनि जो असां को नफ़रत ऐं हिन खे थो चाहे। पोइ तूं त सुधर जाई न सुधरण जो त असली ठीको खणी आई आहियां, कॾहिं सुधर जा। अरे सर, मां चयमि न त मां हिननि खे सम्झायां थी, तव्हां वञो कम सां। मां जॾहिं बि कंहिं कम सां ॿाहिरि वियो आहियां तव्हांजो इहो ई क्रोध, पोइ कमु कीअं थींदो? अरे सर, तव्हां वञो, मां हिननि खे सम्झायां थी। सम्झाए हिननि खे त क्रोध घर जे ठिकरनि जा पाणी बि सुकाए छॾींदो आहे।